ओरे से बाबा, ओरे से बाबा। साईं बाबा तव्हां चौथे कार तो हणो आहे न सब पखी किरी पण। अड़े वक़्त तू ॿुधाई दे त शिकार कीअं कबो। बाबा मुंहिंजो इहो मतिलबु कोन हो। कच्चा शिकारी चौथे जो कारतूस इस्तेमाल कंदा आहिनि ऐं पक्का शिकारी रेफल जी हिक ई गोलीअ सां उॾंदड़ परिंदे खे किराए विझंदा आहिनि। भोतार बाबा, भोतार बाबा। अड़े छा थियो कमदार निभागा? ॿुधा ज़ुल्म थियो, असुल कहर थियो बाबा। बाबा हो सजावल छा पियो ॾिसी? मां तुंहिंजे अखियुनि में प्यार जा पेचरा थो ॻोल्हियां। प्यार जी चांड्रोकी दिल जे अंगण ते उजाला कंदी आहे। अखियूं वीचारियूं त हरूभरू बदनाम आहिनि। सांवरी प्यार त ईंदो अखियुनि जे रस्ते खां आहे न सांवरी। ऐं उन रस्ते खां लंघी तुंहिंजे दिलि में देरो जमाइण थो चाहियां। तूं त मुंहिंजे साह में समायल आहीं। अजाए मुंहिंजी दिलि खे तकलीफ़ न ॾे। प्यार जी पहिरीं मंज़िल दिलि हूंदी आहे, पर तूं मुंहिंजे प्यार जी आख़िरी हद आहीं। मां त तोखां सवा अधूरो आहियां। पर मां तोखां सवा कुझु बि न आहियां। पर तूं आहीं त मां आहियां, न त मां त धरती जी धूड़ आहियां, हिन इश्क जी आग जी छार आहियां। सांवरी छा तुंहिंजो भाउ वॾेरो विंझार ख़ान तुंहिंजी मुंहिंजी शादी कराईंदो? कॾहिं बि न। असां सॼी उमिरि सिकी सिकी मरी वेंदासीं। पर पाण कॾहिं कॾहिं चोरनि जी पिया मिलंदासीं। हा सजावल, सिकी सिकी मिलण जो त मज़ो ई पंहिंजो आहे। इन्हें सजावल जी इहा हिम्मत। भोतार नूर भटारे जो कसम आहे, मां कूड़ कोन थो हणाए। अच मूंसां गॾु। अदावरा मुझो ख्याल आहे त रईस सोराब खान के हाल हवाल ॾेई वठो, छो त शाम हारनि जो फ़ैसिलो पाण वटि रखियल आहे। हा दा मूंखे यादि आहे, शाम हली उन जो फ़ैसिलो बि कंदासीं। हुकुम कयो रेस मिठा कान ख़ैर में अचणु थियो आहे। हा रेस सभु ख़ैर आहे। रेस तव्हांजी भेण मुंहिंजे भाउ जी मंगेंदी आहे, बचपन जी, पाण में रिश्तेदारी थियल आहे। अदा असां इन लाइ हाज़ुर थिया आहियूं, असांखे शादी जी मोकल ॾियो। हा अदा सांवरी अव्हांजी अमानत आहे, जॾहिं दिलि करेव पंहिंजी अमानत वठी वञो। ॾिठई न अदा, ऐं त चऊं न रेस सोराब खान वॾी दिलि जो माण्हू आहे। हा दा वॾा, रईस सोराब खान वॾी दिलि जो माण्हू आहे। मूंखे पक हुई त ही पाण खे शादीअ जी मोकल ज़रूरु ॾींदो। चङो अदा, असां हाणे हलूं था। 2-3 ॾींहंनि में 4 चङा वठी असां ईंदासीं। छोकिरी जी शादी तारीख़ रखे असां हलिया वेंदासीं। हा अदा हा, अव्हांजो हुकुम खपे। तरसो त को नगर पाणी कराए वठूं आहे। चङो, असां हाणे हलूं था। सजावल हाणे घणी देर थी वई आहे, मां हलां थी। दिलि त नथी चवे सांवरी, पर मजबूरी आहे। भले तूं वञ। तूं परेशान न थी, वरी मिलंदासीं। ठीकु आहे सांवरी।
भोतार बाबा इहो अथव छोरो जेको रेसियाणी सां मिलंदो आहे। हो ॾिसो रेसियाणी बि वञे पई थी। निनावा खे बि एतिरी जुरत न आहे जो मुंहिंजी भेण जो वार बि विंगो करे। तूं कहिड़े बाग़ जी मूली आहीं? तो मुंहिंजी भेण में मेरी निगाह विधी आहे। वॾेरा मां सिंध धरतीअ जी मिटीअ मां ॻोहियल मर्द आहियां। मुंहिंजे अखियुनि में नूर आहे। हीअ सिंध धरती मुंहिंजी माउ आहे। सिंध धरती जो पैगाम प्यार आहे, प्यार। तुंहिंजी भेण खीर वांगुरु अछी आहे। तोखे बाक़ी मारणो आहे त भले मार मूंखे। हिन जो मतिलब त असां सभु कूड़ा आहियूं। बाबा छाजी ॻोहियल मिटी कारो आहे। हणो त पादर बकवास थो करई। रईस ही बकवास थो करे ऐं सदाई नंढी रईस सां मिलंदो रहंदो आहे। अञा ॾिसो पिया भोतार बाबा हणो त पहुचणो आहे न। घणी थी वियसि। आवड़ी कोन ठरियो, दिल्ली कोन ठरियो। जो हलो भोतार हलो। सिजावल छा थियो? के मारियो थे सिजावल? हल तो गैस अस्पताल खणी था बाबा। इहा सॼी शरारत कमदार कहरी जी आहे। इन जो मां अहिड़ो हशर कंदुसि यादि कंदो। वलण इन ॾोह में शामिल सिर्फ़ु कमदार न आहे, इन में उनजा वाठा बि शामिल आहिनि। पलांद अहिड़ो कंदासीं जो वॾेरा जा वाठा बि यादि कंदा। तकड़ न कयो दोस्तो, तकड़ न कयो। तकड़ कम शैतान जो आहे। अदा वलण अदा ला ॾिना वॾेरो विंझार खान जेको आहे पाण खां सघो आहे। पाण हुन सां कोन पुॼी सघंदासीं। अदा ला ॾिना ताक़तवर सिर्फ़ु ख़ुदा जी ज़ात आहे सिजावल ख़ान। वॾेरे खे को चार हथ न आहिनि। हू बि असां जहिड़ो इंसानु आहे। मुड़ुस जो मट हूंदो। वलण पाण पलांद कंदासीं, ॻाए वॼाए कंदासीं। असांजो कमु वॾेरे खे झुकाइण न आहे। असांजो सिर्फ़ु मक़सदु आहे सांवरी। मुंहिंजा यार सिजावल अकुल खां कमु वठ। वॾेरनि कॾहिं कंहिंखे अन्न जी लप नाहे ॾिनी, तोखे संग किथां ॾिना? इहो नामुमकिन आहे। अला ॾिना नामुमकिन खे मुमकिन बनाइण मुंहिंजो मक़सदु आहे। सांवरीअ लाइ सिर वियो त घोरियो। ओ आशिक पुट, इहा इश्क जी पटी अखियुनि तां लाह। वॾेरे खे लठ जो जवाबु लठ सां ॾे। बाक़ी रहियो तो वारो इश्क, इन खे बि पुॼी पवंदासीं। मुंहिंजी इजाज़त खां सवाइ तव्हां जहिड़ो न कंदो। इहो मुंहिंजो भाई पीउ में तव्हांखे हुकुम आहे। ठीकु आहे दोस्त, जेसि ताईं तुंहिंजा फट छुटनि तेसि ताईं असां सब्र था कयूं। ठीकु आहे अला ॾिना, एसि ताईं सब्र कयो जेसि ताईं मुंहिंजा ही फट छुटनि। पोइ वॾेरे खे ॾेखारींदासीं ॾींहं जा तारा। पंहिंजो ख़्यालु रखजां, वरी न वॾेरे जा माण्हू ॾियनि साटो। करम खान, हिन मुकबरी असांजी कई आहे। हिन जे करे ई पुलिस असां लाइ ॾचो कयो आहे। ओ तूं आहीं जंहिं असांजी मुखबरी कई आहे। तव्हां असां सां ज़ुल्म छो था कयो? पोइ त मां पुलिस खे त ॿुधाईंदुसि न। असां तव्हांजे मथां ज़ुल्म नथा कयूं। करम खान हिन खे असली बश्क न कजो। जेकॾहिं हिन खे छॾे ॾिनो त पोइ ॿिया माण्हू बि ईअं ई कंदा। इन जे करे असली हिन खे पूरो कयो। मौत खां मां डिॼां कोन थो। मौत खां नथो डिॼी त मरण लाइ तयारु थी। जेको बि असांजी मुखबरी कंदो उन सां हशर इहो ई थींदो। अदा 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 शायदि परेशान थो लॻी। ख़ैर त आहे? अदा शौकत खे धाड़ेलनि मारे विधो। न ईअं नथो थी सघे। शायदि छो मारियो अथनि तुंहिंजे भाउ खे धाड़ेलनि? कहिड़ी दुश्मनी हुई तुंहिंजे भाउ सां धाड़ेलनि जी? अदा ॿुधो आहे त धाड़ेलनि ते जूणी खई हुई। पुलिस खे उन्हनि जो ॾस पतो ॾिनो हुई। इन जे करे धाड़ेलनि मारे विधसि। मां उन्हनि ज़ालमनि खे ज़िंदह कोन छॾींदुसि।
अली नवाज़ कुझु अकुल खां कमु वठि ही जज़्बात जो हींअर टाइम न आहे पहिरियां भाउ जो कफ़न दफ़न कर पोइ इन धाड़ेलनि खे बि पुॼी वठंदासीं। अदा सिजावल सही थो चवे पहिरियां पाण अदा जे कफन दफन जो बंदोबस्तु कयूं पोइ इन ज़ालमनि खे बि ॾिसी वठंदासीं। ठीकु आहे, पहिरियां अदा जे कफन जो बंदोबस्तु कयूं पोइ हिननि ज़ालमनि खे कोन छॾींदासीं। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, अली नवाज़ कानून खे कॾहिं बि हथ में न खणजांइ। पहिरियां पुलिस में पाण FIR कराईंदासीं। ठीकु आहे सिजावल, तूं चईं थो त पुलिस वटि रिपोर्ट करायूं था, बाक़ी पुलिस में इंसाफ़ जी उमेदु घटि आहे। अलाह कंदो त पाण खे इंसाफ़ मिलंदो। हाणे अचो त पाण हलूं, पहिरीं भाउ जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयूं। हलो अदा। अबा हुकुम करे केरु आई ख़ैर में आई? बाबा साईं वीजार खान जो कमदार आहियां, इन करे तव्हां ॾे मिठाई खणी आयो आहियां बाबा। मिठाई? पर छो? बाबा हिते जेको बि नओं ऑफिसर ईंदो आहे न, असां हुनखे ही मिठाई पेश कंदा आहियूं। सर जेको बि हिते नओं ऑफिसर ईंदो आहे न, रेस हुनखे इहा मिठाई ॾींदी। अच्छा अच्छा, सम्झी वियुसि सम्झी वियुसि। अचे अचे बाबा, बिस्मिल्लाह। चई छॾिया पंहिंजे रही सघे, असीं त जा पुराणा ख़ादिम आहियूं। आई साहब, रेस वॾे चयो आहे त असांजी मांदड़ी खाई वञिजो, ईअं सम्झो तव्हांजी दावतड़ी आहे बाबा। ठीकु आहे बाबा ठीकु आहे, महिमानी खाइण वसी रही सही ईंदासीं, मुंहिंजी ॿुधाए छॾिजांसि। हा हा साहब, तव्हां वॾा सम्झदार आहियो। छो त बाबा मुंहिंजो नालो आहे कमदार केरी, कंदो आहे थोरी हेरा फेरी। ठीकु आहे सर, पोइ मां हलां थो। ठीकु आहे।